न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी महबूब नबी जी इज्जत हिन उम्मत खे आ प्यारी महबूब नबी जी इज्जत हिन उम्मत खे आ प्यारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी काद्यानी कमीना कूड़ा तुझे बूथ में छाई धूड़ा काद्यानी कमीना कूड़ा तुझे बूथ में छाई धूड़ा बकवास बुरा बंद कर तू नता मारे विझ सिपाही बकवास बुरा बंद कर तू नता मारे विझ सिपाही तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी ओए तारीख मुसलमानन जी कुर्बानन सा अमरी पई नामूस रिसालत खातिर सठियों सिर पेशा हो बुखारी नामूस रिसालत खातिर सठियों सिर पेशा हो बुखारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी ओ मुझो खालिद शेर प्यारा थी घोर वयो शहजादा मुझो खालिद शेर प्यारा थी घोर वयो शहजादा मदनीअ जी मोहब्बत वारी दिलड़िन में बती तह बारी मदनीअ जी मोहब्बत वारी दिलड़िन में बती तह बारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी तौहीद न सहंदी नबी जी हिय उम्मत गैरत वारी वडी इज्जत अजमत वारी आ मुंहिंजी जमीयत प्यारी मुंहिंजो प्यार इन सां आहे आ सोहणी जमात सारी ओ मुंहिंजो प्यार इन सां आहे आ सोहणी जमात सारी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन वक्त शीरीन बयान हजरत मौलाना उज़ैर अहमद आलमानी साहब अवां जे साम्हूं तफ़सीली खिताब करण फरमाइंदा हजरत मौलाना उज़ैर अहमद आलमानी।